मलेशिया जे वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जी आर्मी चीफ जनरल सैयद आसम मुनीर सां मुलाक़ात। ॿिनि तरफ़नि स्ट्रेटेजिक मफ़ादनि, इलाक़ाई सलामती ऐं दिफ़ाई सहकार बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त मलेशिया जे वज़ीर आज़म इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाक फ़ौज जे किरदार जी वाखाण कई। महिमान सरबराह दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग ऐं पाक फ़ौज जे पेशेवरानी महारत ऐं क़ुर्बानी जो एतिराफ़ बि कयो। वज़ीर आज़म अनवर इब्राहिम आर्मी चीफ जनरल सैयद आसम मुनीर खे मलेशिया जो दौरो करण जी दावत बि ॾिनी। महिमान सरबराह गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर आसिफ अली ज़रदारी सां बि मुलाक़ात कयूं हुयूं। सदर पारां अनवर इब्राहिम खे पाकिस्तान जो बहितरीन दोस्त हुअण जो एतिराफ़ में निशाने पाकिस्तान जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।